हल भाजे अॻियां थी हल मूंसां गॾु भाॼाई सुञाणप गुम थी करी मां थी चवां तूं आहीं केर ॿुधायां थो तोखे तूं अॻियां थी मां सुञाणा कोन ज़ोर ते तोसां हलां मुमल मां हिनखे सुञाणा थी सरगस में न हूंदा आहिनि जानवर ही उन्हनि मां अथई ख़ामोश तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे या न पढ़ी जेकॾहिं ज़रे जी बि इज़त जी सोची न त खिसकूं था न त इहा बंदूकड़ी असांखे बि हलाइण ईंदी आहे भले मूंखे मारे हलियो वञ पर तोसां हलंदसि कोन तोखे सलामती सां मां सारा ताणी पुॼाइण जो मूं वाइदो कयो आहे सबुर ऐं सलामती सां न हलंदीअ न त मां कुझु बि करे सघां थो तूं छा कंदे थाणो जे घर में बीठो गणगी थाणो जे धमाके सां चढ़ हमार जाए वांगुर जी धूड़ कंदे थाणो थणकी आहे नि धणकी न है भाॼाई मूंखे बेहयाई ऐं ज़बरदस्ती करण त मजबूर न कर मां तो चाहे हल मूंसां न थींदसि अॻियां हलाए मुमल खे तो ई साईं मां चवां थी हटाए रिपीटर हटाए न त रही न थी वञी थाणो जी न्याणी खे खण दे थाणो थाणा कढी छॾींदई छो त थाणो थणकी आहे न धणकी न है कासिम करंदा अॾा कासिम मां हलां थी न हल तूं अॻियां थी हल अचो कासिम खां थी ज़ोर थी मुमल चरी थी वई आई छा रिछ जे रांबूटे ते अॻियां थी अम्मा तूं माठ अॻियां बि अदा कासिम आहे अदा हल हल मां तोसां हलां थी भाॼाई तूं कासिम जी अखियुनि में धूड़ न थी विझी सघी मां कोट बि न पी सघां थो दर खोल कासिम मुझे तरते भाॼाई या मजाल जे तव्हां मुंहिंजो अंगल नथा मञो अॼु खां पोइ न मां तव्हांजो भाउ न तव्हां मुंहिंजा भाउ अॼु खां पोइ राहूं अलॻि अलॻि ऐं मर्ज़ी बि अलॻि अलॻि मूंखे सम्झ में नथो अचे परवेज़ खान त तोखे कंहिं बरगलायो आहे जो अचण सां ई मिल्कियत जी रट लॻाई अथई जे ज़िद कंदे न जे ज़िद कंदे त नुक़सान में विधे परवेज़ खान नुक़सान में विधे हाँ परवेज़ खान बाबा बड़े बाबे जी ध्यान में ॻाल्हि आण नंढी ॻाल्हि ते अजायो परे पजी वेंदो कुंवर हिन अचण सां ई जेके ॻाल्हियूं ऐं रवैया शुरू कया आहिनि न इहे परे वठी वञण वारा आहिनि शहबाज खान खे ब्लैकमेल करण वारे खे खबर पइजी वेंदी त शहबाज खान छा आहे बजाए हक़ीक़त तस्लीम करण ऐं अंकल मञण जे धमकी था ॾियो मां बि शहबाज खान जो भाउ आहियां के ॿिए जी कल मां न आहियां शहबाज खान शहबाज दरिया थींदो त परवेज़ बंद ॿधी ॼाणे समुंड पण पाओ
त परवेज़ पुल जोड़ण जाने ऐं जेकॾहिं पहाड़ थियो त परवेज़ खान परवाज़ वसीले वो पहाड़ पार करे वेंदो। मां फसल लुणाए खणंदुसि हवेलीअ जो ऐं ओताक जे हथ में दीवार खणाईंदुसि। ॾिसां त केरु थो परवेज़ खान जी परवाज़ खे ज़रब लॻाए। बाबा सही परवेज़ खान ॾुखियो पिण पवंदो। हूंदो इरादो त ॾुखियो पिण पवंदो न। पर नंढे भाउ जे हुजण जे करे दाद ॾिनोमांसि त दड़ा हणण शुरू कई। बाबा सही इहो फसल वञी खणे। बाक़ी मां नांग आहियां जो मिट्टी खाईंदुसि। अकुल जी ॻाल्हि कर गुआर। जॾहिं हिसो चवांसि थो तॾहिं बि न। ज़मीन मुंहिंजे नाले ते आ, मिल्कियत मुंहिंजे नाले ते आ। छा कंदो? कुरड़ियूं हणी ख़तम थी वेंदो। कुरड़ियूं हणी। वॾा बाबा भला मां सम्झायांसि। न आहे ज़रूरत। हाणे ओताक में मचण कोन ॾींदुसांसि। हथ करण जे लाइ दीवार थो कढे। कासिम खे न्यापो ॾे। छो बाबा सही? सवाल न कंदो कर। घणा भेरा तोखे सम्झायो अथमि त जेको चवाए उहो कंदो कर। माफ़ी के भला। कासिम खे सम्झायां ऐं परवेज़ खान जी वारत कयांसि त परवेज़ खान शहबाज खान जो नंढो भाउ आहे। जो अंकल हमेशा जे लाइ पूरो करणो आहे। हमेशा जे लाइ। शायद शहबाज खान जो जोर न लॻो हुईसि न। मां बि ईअं ई थो भायां। छो त होॾां बि रईस ते हमलो थियल आहे ज़फ़र। शहबाज खान चयो त मां असल माण्हू पधरा कंदुसि। न करे सघियो हूंदो छो त वार कंदड़ वाइड़ो कोन थो लॻे। मनसूबे सां थियल आहे। यार बादल ऐं कासिम बि का चिरपुर न कई आहे। उन्हनि खे उल्को हूंदो पर हिते बि छिप किरियल आहे ज़फ़र। पुलिस जो रिमांड मथां रिमांड आहे। रिमांड पूरा थिया न त चालान थी वेंदासीं। चालान थियासीं त पोइ बि ख़ैर आहे। ज़मानत जो त दग खुलंदो न। जेकॾहिं न गरे केस में चालान थियासीं त ज़मानत लाइ पिया सिकंदासीं। हूअं मूंखे बि चवीं अॼु त पाण ढिरकी पियो आहीं। मूं ढिरकण जी ॻाल्हि न कई आहे। पोइ वारी थींदी त अहिड़ी नौबत न ईंदी। बादल ऐं कासिम ज़रूर कुझु न कुझु कंदा। बाक़ी रहियो गरो केस न उहो कोन लॻी सघंदो। शहबाज खान जो ज़ोर आहे असां लाइ त असीं मुलविस न आहियूं। SHO न पियो चवे। ॿुधो हुयुमि पुलिस जी पक बि न आहे। ईअं बंदेर नगरी न आहे ज़फ़र। शहबाज खान SP जी तब पजाए न सघियो तॾहिं ईअं थियो आहे। न त गिरफ़्तार बि कोन थियूं हा। रईस संगार ते हमलो सुझे ई नथो। ॿाहिरि निकिरूं मालूम कयूं त केरु आहे। उन सां पाणी कबो हुईसि न। माफ़ न कबो उन्ही खे। अम्मा तूं समझे थी त मां वसां वञी देवन जे दीवार में फासंदसि? न अम्मा न। मां वसां कंहिं बि हालत में ओॾां कोन वेंदसि। मूं खून रेज़ी खां बचण जे लाइ ईअं कयुमि ऐं थॾे ते अकुल अची वियो त मुसीबत टारियमि। थॾे ते अकुल कीअं न ईंदई? आख़िर थाणो दाना जी धी आहीं का मज़ाक आहे छा? जे तूं ईअं न टारी सां न त मां हणा सा पेट वारो बम त बाडह जे भरसां किरी पखड़जी वञे। हा थाणो धणकी आहे धणकी न आहे। अम्मा तू घबराए न। मूंसां जेकी हुते कलूर थिया आहिनि न सा त मूंखे ई ख़बर आहे। संग चटीअ में मोकिले तव्हां बि मूंसां घटि ज़ुल्म न कयो आहे। अम्मा दुनिया खे ख़बर आहे त सारा मूंखे ताननि तुनकनि ऐं छिड़बनि जी आड़ा में साड़ियो आहे। न कर ज़िक्र न साड़ा सड़ीअ जो। पूरी मेह जो ज़िक्र करे अंदर न साड़।
अञा खुदा कयो त सिंह कोन फुटा अथसि नतिया किनी कोड़ी माण्हुनि खे सिंह हणी ड्राहे रखे हा सारा खे न सट को ॾिनम त शीख लॻी पई हूंदई थाणो धणकी आ धणकी ना है धनु फकीर जहिड़ो मासात जो धणी जो हूंदो त धणकी कीअं न हूंदी भला फकीर वेही या वञे फकीर असुल हली गुंदीअ ते चढ़ी वेहे त गुलेली सां चुटे तारा फेस निपुटा निभागा मासात इहो कहरो न कजाए गुलेली सां मरी पवंदुसि छो त गोली ऐं छुरे न लॻण जा तावीज़ ॿधल आहिनि गुलेली जो तावीज़ नाहे मरी पवंदुसि त पोइ कहिड़ो अची तोखे सुर ॿुधाईंदो ऐं अची चवंदो तूं यादि करीं या न करीं यादि कयां थो है यादि कयां थो तूं यादि करीं या न करीं यादि कयां थो है यादि कयां थो बस कर यो बेसुरो सुर त निड़ी न कपे छॾे बचड़ी मूमल ॾिसें थी न मासात जा हाल सुर थो ॿुधायांसि सुर त कान थी करे वेतर निड़ी थी कपे पुट तूं ई ॿुधाए त फकीर वेही जा वञी धनु फकीर मुंहिंजे अॻियां अम्मा जी गुस्ताखी थो करे जंहिं महिल ॾिस फकीर वेहे या वञे कुझु त समक धार पना गुर बचड़ी मूमल फकीर खां वाक़ुफ़ नाही बचड़ी आहीं तॾहिं नथो चवां मां मासात मिठी ज़ात सां ॻाल्हायां त विच में न अच या त चवींसि त फोन वठे मूंखां पोइ मां हिते न ईंदुसि फोन ते राब्तो लव यू वञी थो या उछरे निंग में मोहरी खणी कुटे गोगड़ू वांगुर वॾो आयो मासात बणजी ॼञ सुञाणे कोन ज़रूरत घोट जी फुफी हल हाणे ॾिसी छा थो वञा थो मासात वञा थो पर का सुखड़ी पाखड़ी खपई न हुकुम कजाए धनु धमाली फकीर ढेर कंदो अची तुंहिंजे अॻियां भला फकीर वेही जा वञे टरे त टिड़कायास न तारा मासात ये स्टाइल न हणो ये तोखे नथा सुवनि भला फकीर वञे थो हल हाणे हल फकीर आया फकड़िया जिथे किथे वते थो जंगू लड़काईंदो ही उमर अथस पार थियण जो अची बि ॾेखार जाए थाणो धड़की न है कैसा बे जाड़ी हणी थाणो इहो धनु धमाली निभागो मरे त जास खत्म नासुरी पते तो नासू हणंदो कैमल मुझे रुख ते चढ़ियो ते ये फिफड़ फूके छॾींदो सांस धीअ मूमल जी बाबा धीअ तू मानी बोर खणी आ त खावां भुख लगी आ हाँ बाबा जी रे सर एक कम इंतहाई खबरदार तरीके सां करणो आ हुकुम कयो रे सर परवेज खान जी परवाज़ वधाइणी आ समझुसि कोन रे सर कासिम परवाज़ जो रुख उभड़े हूंदो आ न हा आसमान ॾांहुं त पोइ तोखे समझण खपे न कासिम रूह आसमान ॾे ऐं जिस्म ज़मीन में परवेज़ खान जो हैरत न खा जेको चयुमि सो करणो आहे ऐं हा का बाबूर ॿाहिरि न निकिरे पर रेस भा इन तफ़सील में वञण जी ज़रूरत कोन्हे का तोखे जेको चयो सो कर वञी थी वेंदो रे सर थी वेंदो छो त कासिम करनि था खारे या मारे इन कम में देर न थिए देर न थींदी पर हिकिड़ो अर्ज़ु आहे रे सर कहिड़ो ज़फर ईसन जे ॿाहिरि अचण ताणी कुझु टाइम सब्र कयो मुझो पूरो पूरो जोर लॻो पियो आहे जल्द अची वेंदा पर उन्हनि जे अचण में थोरो वक़्तु लॻंदो
मां वक्त विञाइण नथो चाहियां। वैसे मता समझो त ड्रिजा ऐं नचायां थो, पर घर अकेलो आहे। उन जे करे ज़फर जो ॿाहिरि अचणु अहम आहे। छो त जेकॾहिं मां अड़जां या कुझु थिए पोइ हिते घर संभालण वारो त हुजे न। लॻे थो त परवेज़ जी हयाती वधाइण जी चक्कर में आई। ज़फर हुजे हा न त देरी न करे हा। बाबा सही कासिम बि हिम्मत वारो आहे, चवे सही थो। घणई घटि वधायूं थींदियूं आहिनि। ज़फर खे आणियो ॿाहिरि, पोइ ॿई बछेसि त परवेज़ खान खे पतो पइजी वञे। न गौर न, कम कासिम खे ई करणो आहे। जे आफ़त आयसि न या टुटसि न त मां वेठो आहियां न, तारे वेंदुसि आफ़त खे। आफ़तुनि खां नथो ड्रिजा रेस, नथो ड्रिजा आफ़तुनि खां। बाक़ी छा खांदो ॾिजी? तोखे इहो सम्झ में नथो अचे त लाश केरु वसूल कंदो? गात पोई ख़ैरा तूं केरु कंदो? मां कंदुसि न, मां। फरियाद केरु कंदो? तव्हां बाबा सही, तव्हां। ॿियो केरु कंदो? भा कंदो न। तॾहिं त चवां थो त ढेर करेसि त हणा बहराम खान जी किचीअ में ऐं वठांसि सभु हिसाब। शहबाज खान जे कर खां त काबू जबर बि कंपण लॻंदो आहे, कंपण। रईस, तव्हां कॾहिं आयो? कुछ ॾींहं थिया आहिनि। चङो थियो जो आयो। छो ख़ैर त आहे मिरल? रईस शहबाज खान। न चओ रईस शहबाज खान खे। पग बाबा साईं मूं ते रखी वियो हो। मूं वॾे हुजण जे करे खेसि अख़्तियार ॾिना ऐं मदाख़लत न कई। हाणे बिरादरीअ खे ॿुधाइणो आहे त शहबाज खान जो को बि हुकुम न मञे। रईस तव्हां टेको ॾियो, मां थो बिरादरी खे चवां। शहबाज खान मुंहिंजी गैरत खे ललकारियो आहे। मां संदसि हस्ती मैसारे छॾींदुसि। रईस तो जहिड़ो जाठो जवान त घुर्जे मूंखे। मूं काफ़ी हारनि खे बि चयो आहे त हिन भेरे फसल मां खणंदुसि, मां। रईस मां थो चवां हारियुनि खे, तव्हां रुगो इजाज़त ॾियो त हारियुनि खे दाबा बि ॾियां। हारनि खे दाबा ॾेई वरी गुम थी वञी त पोइ? रईस मीरल खे साबित कदम ॾिसंदो। मीरल जी मोहबत में अखियूं विझंदड़ जी हस्ती न रहंदी। मीरल बिरादरीअ जे माण्हुनि खे ज़हन नशीन कराइबो त सरदारी जी पग असुल मूं ते आहे, मूं ते, शहबाज खान ते न। वैसे हिकु ॻाल्हि चवां? चओ मीरल। रईस बिरादरी विरहाइजी वेंदी। कीअं? रईस हिकिड़ा तव्हां ईंदा ऐं ॿिया शहबाज खान जी धुर थी सघनि था। जेके हुन जी धुर थियनि भले थियनि, परवाह नाहे। बच मिलंदे शहबाज खान ई न रहंदो त पोइ बिरादरी काॾे वेंदी? मुंहिंजी रहंदी न। रईस कजे ई ईअं। मूं रोकियो त नाहे न। इन खां अॻु जो शहबाज खान वार करे पाण विछाइजी वञे। वैसे कंहिं तरह सां कासिम ईसन ऐं ज़फर खे पंहिंजो बणायो। समझो त शहबाज खान जा पर कटिजी वेंदा। पर मीरल जेके जोहर तो में आहिनि न, उहे हुननि में नज़र नथा अचनि। हाणे शहबाज खान खे पतो पइजी वेंदो
त परवेज़ खान में परवास आहे या न? अमा मूं नाहे कयो ग़लति। कयो थी ग़लति। मीरल खे मालूम थी वञे त तूं हवेली वही नहीं त बिगड़ी न वेंदो। अमा मीरल खे किथां ख़बर पवंदी त मां हवेली वई हुयसि ऐं शहबाज़ बेइज्जतीअ ते लही आयो। शहबाज़ ॿुधाईंदुसि या मीरल हवेली वञी सघंदो? शहबाज़ खान त चवंदुसि न त ग़लति थी ॻाल्हाए। अमा न कंदुसि यकीन। मूं ॿ नांग पाण में विढ़ाया आहिनि। ॿिनि बघेड़नि खे हिक ॿिए जे खिलाफ लड़ायो अथमि। अमा इहो ॾोह जो न पर सवाब जो कमु आहे। या ॿई हिक ॿिए खे ख़त्म कंदा या को हिकु फाई घाट रसंदो। नूरी शहबाज़ खान खे कुझु न थींदो। अमा मरे या मारे ॿिन्ही हालतुनि में असां ता ॾोल लही पवंदो। भुलियल आहीं नूरी? नाहियां भुलियल। जॾहिं शहबाज़ खान सां मीरल लड़ियो त सम्झ बला ते पेर तसि। जॾहिं शहबाज़ खान खे मारे न सघियो त मीरल पाण मारजी वेंदो। नांग ऐं बघेड़ खे मारण ॾोहो नाहे। जॾहिं ईअं थिए न अमा थींदो, खुदा कंदो थींदो। मुंहिंजी त रब वटि इहा ई दाह आहे त इन कोट खे कॾहिं केराईंदो। न बि थियो त मीरल खे ज़हर ॾेई निकिरी वञबो। छा? हा मां इन मीरल खां त मौत भलो। बस अल्लाह ई मदद कंदो असांजी धीअ। अल्लाह जी मेहरबानी सां। अरे मीरल जे हथां तव्हांजी मदद थींदी मासी। मीरल तो शहबाज़ खान सां ॻाल्हायो? वयोस नूरी पर ज़मीननि ॾांहुं निकिरी वियो। ॻोल्हे मारींदो सांस। मूंखे टेक बि मिली आहे। न रहंदो शहबाज़ खान। मीरल तिरंजिया मरोटे गिड़काए छॾींदुसि। शहबाज़ खान जो बिल्कुलु सचाईअ सां ज़ोर आहे। उनजे जो बि सबबु आहे ज़फर। कहिड़ो सबबु बादल? कासिम ॿुधायो त परवेज़ खान अचण सां ई शहबाज़ खान सां झेड़ो जोटियो आहे। छो? ख़बर न आहे। रेस आहिनि। संदन मसलनि जी असांखे कहिड़ी ॼाण ऐं असांखे छो ॿुधाईंदो? भली पर तूं डुक डोड़ करे वठ बादल। मूं कई आहे कोशिश। अॼु चालान पेश थींदो। केस गरो त न आहे न बादल? गरो या हल्को केस त आहे न। इस न वधीक वकील वटि कागज़ खणी पहुचां त ख़बर पवे। वकील टोड़ ॻोल्हे वेंदो बादल। वकील कानून ॼाणनि था। को न को तरीक़ो कढी वेंदो। वकील त चङो हुजे न। सभु वकील भला आहिनि। मूं जंहिं वकील सां ॻाल्हायो आहे न उहो पंहिंजे कम में भड़ा। रब्बुल आलमीन सणाई कंदो इंशाअल्लाह। पटरा को तो 42 हणी वे बाकी खाली हथे मुंह गुस्सो करे हाणे मोटी आयो वई। चाची मां भाॼाई धोखो ऐं ढोंग रचाए वई। तोखे त चयो हुम न त हिते हुजे हा। हुजे हा पर आहे त कान न। मां त चवंदी हुयसि इहा निभागी वॾी नाटकिण अथई फ्रेबिण अथई। ढोंग मिखर फ्रेब जो त को छे ई कोन अथसि। पर मुंहिंजी ॻाल्हि ते त कंहिं यकीन ई कोन कयो। हाणे को बि ढोंग न हलंदुसि। को बि ढोंग न हलंदुसि चाची मां। हाणे ॿुध में ठहियो बस कर। हाणे ठलियूं बबकिन ते ज़ोर कम कयो कोन खाली ॻाल्हियूं। ॿुधाई त इहे थो ॼण त वॾी खेप खटे आयो आहे। हाणे कासिम जी बजाए तुंहिंजो नालो ई रखां थी हवाली। हा चाची अम्मा तू समझण जी कर। कासिम कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। इहे जेके सखणा हवाल कंदो ई न इहे मूं वटि न कर मूं वटि। मूंखे इहा मैसणी खपे हिते। ना त असुल कान मञींदी सही। हा ऐं मुंहिंजो अंदर थो सड़े। अंदर मुंहिंजो सड़ी रख थी वियो आहे। सास शरीर के बाहि लॻी वई आहे। मुंदर जे खून में आयल वरी वेठी आहे वीचारी माइटनि में। ऐं अञा मुंहिंजो अंदर न पंजरे। कान वेही सघंदी। वेठी आहे हुई छा ऐं चई थो त कान वेही सघंदी। ऐं तव्हां में त दम ई कोन्हे। ऐं
इन सोहराबड़े तव्हांजो त साह सुकाए तव्हांखे त साणो करे छॾियो अथसि नती हा मोतबर थी धाणो वटि खगियूं हणिया ऐं निड़ी न पटे छॾियां सा चाची अम्मा तो ताना ई मेहड़ा ॾेई मुंहिंजे रत खे बाहि ॾेई छॾी आहे बाहि मुंहिंजी सॼी कई कमाई लोड़े छॾी अथई ॼण मूं कुझु कयो ई कोन्हे को अफ़सोस आहे चाची अम्मा अफ़सोस आहे ॿुधायुमि बि सही त अटकल करे दर ॾेई पोइ ते हली वई ऐं कोट टपण मूं मुनासिब न सम्झो चाची अम्मा ॾिस कासिम ॾिस अॼु आख़िरी भेरो तोखे चवां थी इहा छोरी मूमल मूंखे हिते खपे हिते हा ख़ुदा जी कुदरत हा तव्हांजे हूंदे न त इहा मूमल उते थाणो वटि वेठी आराम करे ऐं निंडूं करे हा तूं दिल जय कर चाची अम्मा कंहिं बि तरह सां मूमल खे वठी ईंदुसि छो त कासिम करंट आहे चाची अम्मा करंट आहे बस करंट ॾेखारियो त कोन अथई रोज़ थो